अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। स्टेट फाउंडेशन जे दरख़्वास्त ते डायरेक्टर एजुकेशन नोटिस वरितो। शिकारपुर ज़िले जे बंदि पयल स्कूलनि बाबति रिपोर्ट तलब। तफ़सील मूजिब शिकारपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ तालुक़नि जे बंदि पयल स्कूल खोलण बाबति स्टेट फाउंडेशन जे कोऑर्डिनेटर इमरान खान जूनीजो जी दरख़्वास्त ते डायरेक्टर एजुकेशन लाड़काणो नोटिस वरितो। बंदि पयल स्कूलनि जी DEO एजुकेशन शिकारपुर खां रिपोर्ट तलब करे वरिती। लेटर जारी। ख़बरुनि जी दुनिया।